बी मेड़ाको जीअं त पहिला फ्लैक्स पढ़ण सां ई तव्हांखे ख़बर पइजी वई हूंदी त कंहिं अज़ीम शख़्सियत जे बारे में असीं हीउ मेड़ाको रखियो आहे। उहो सिंध जो भलोड़ शाइर, सिंध जो ईअं खणी चइजे त नसर में हिकु दानिश्वर शाइर जंहिंखे चइजे, साईं हसन दर्स साहिबु जंहिंजे इन यादि में असीं मेड़ाको कोठायो आहे। असांजा आयल महिमान उन्हनि जी शख़्सियत, उन्हनि जे फ़न ते रोशनी विझंदा। असीं उन्हनि खे बि वक़्तु ब वक़्तु ॿुधंदा बि रहिया आहियूं ऐं हींअर बि उन्हनि खे ॿुधंदासीं। पर आउं हिकु ॻाल्हि कंदो हलां त हीअ इल्मी अदबी जेके मेड़ाका थियनि था पिया, इहे असांजे शऊर खे डेवलप कनि था। असांखे सोचण जी सघ मिले थी। असांखे सुठे ऐं बुरे, सुठाई ऐं अच्छाई जे बारे में, अच्छाई जे बारे में असांखे ख़बर पवे थी। असांखे ऊंदाही ऐं रोशनी में फ़र्क़ जी ख़बर पवे थी। असीं इहो ॼाणण जे लाइ, जीअं त असीं हिते प्रोफेसर्स, ज़्यादातर असांजा प्रोफेसर्स आहिनि, उन्हनि जो कमु बि इहो आहे त असीं असांजो जेको ऑब्जेक्ट हूंदो आहे, असांजा जेके शागिर्द हूंदा आहिनि, उन्हनि खे असीं इल्मु कहिड़े तरीक़े सां इम्पार्ट कयूं था। तंहिं करे ही इल्मी अदबी जेके मेड़ाका या जेके गॾिजाणियूं थियनि थियूं पियूं, इहे बि इन सिलसिले सां असीं पंहिंजो इल्मु तव्हां ताईं मुंतक़िल कयूं था पिया। बुनियादी तौर ते इलाही सारियूं ॻाल्हियूं कहिड़ियूं आहिनि त वक़्तु जीअं त असांजो प्रोग्राम थोरो देरि सां शुरू थियो आहे, तंहिंजे करे आउं सभ खां पहिरियां प्रोफेसर मुश्ताक अहमद अंसारी साहिब खे गुज़ारिश कंदुसि त उहो आयल महिमाननि खे आजियाणो पेश करे, उन्हनि जे लाइ आजियान जे लाइ कुझु वर्ड्स चवे। प्रोफेसर मुश्ताक अहमद अंसारी साहिबु। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पतंगनि पहो कयो मिड़िया मथे मच, पसी लहस न लुछिया सड़िया मथे सच, संदा गेचनि गच वीचारनि विञाया। पतंग चाहीं पाण खे त अची आग उझाए, पतण घणा पचाया तूं पतण खे पचाए, वाक़ुफ़ थी विसाए आग न ॾिजे आम खे। मुंहिंजा अज़ीज़ तालिबुल इल्म, मुंहिंजा कॉलेज जा स्टाफ जा प्रोफेसर साहिबान ऐं मां सभई गॾिजी करे असां पंहिंजे आयल महिमाननि खे ख़ुशि आमदेद चऊं था, जंहिंमें जामी चांडियो साहिब जन, असांजे सिंध जा सुठा सपूत, ॼाण रखंदड़ ऐं धरती सां मुहबत कंदड़, उन खां अलावा असांजे सखर शहर जो शान, सखर शहर जी सुञाणप ऐं ही शहर जंहिं नालनि ते फ़ख़्रु करे, उहे असांजा ॿ दोस्त डॉक्टर अदल सूमरो साहिबु, साईं अयाज़ गुल साहिबु। असांजे कॉलेज टीचर्स सां वास्तो रखंदड़ लॾे जो हिकिड़ो माण्हू ऐं ॼातल सुञातल टीवी ते मुख़्तलिफ़ प्रोग्राम रखंदड़ साईं प्रोफेसर हफ़ीज़ कुंबर साहिबु। असांजो पंहिंजे शहर जो, असांजी कॉलेज में काफ़ी देरि ताईं पढ़ाईंदड़ उस्ताद, अॼुकल्ह रोड़ी में प्रिंसिपल साईं प्रोफेसर मोहम्मद इब्राहिम चन्ना साहिबु। साईं असांजो प्यारो पनियाकल में पढ़ाईंदड़ प्रोफेसर, सुठो लेखक ऐं ॼातल सुञातल अदबी हल्के जो माण्हू ऐं मुंहिंजो महबूब साईं सरवर सेठ साहिबु। ॿिया दोस्त आयल जेके आहिनि हिन महफ़िल में शरीक थींदड़, मां
सभिनी खे पंहिंजे स्टाफ ऐं पंहिंजे ख़ूबसूरत शागिर्दनि जे तरफ़ां भलीकार चवां थो। साईं मुंहिंजा, असां इंस्टीट्यूशन्स में, कॉलेजिस में, स्कूल्स में रही सिर्फ़ु पढ़ायूं, इहा असांजी सिर्फ़ु ज़िम्मेदारी न आहे। असांजो इहो फ़र्ज़ु आहे त दुनिया में हलंदड़ वहिंवार, करंट अफेयर्स जंहिंखे चइजे, पंहिंजी धरती जे मुतालिक़ तारीख़, हक़ीक़तूं जेकॾहिं पंहिंजे शागिर्दनि खे नथा ॾियूं त माना असां पंहिंजे प्रोफेशन सां इंसाफ़ नथा कयूं। अल्हम्दुलिल्लाह हिन कॉलेज में क्लासिस बाक़ाइदा हलनि था। असांजा प्रोफेसर्स पंहिंजे वित खां वधीक एफर्ट्स वठनि था, क्लासिस रेगुलर आहिनि ऐं उन सां गॾोगॾु एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज़ हिन कॉलेज में बाक़ाइदा थियनि थियूं। कुझु ॾींहं अॻु में रबिउल अव्वल जो प्रोग्राम असां कयोसीं हिकिड़े लेक्चर जी सूरत में, जंहिंमें हिकु तमामु सुठो आलिम मुहक़िक़ साईं सुमरो साहिब जन लेक्चर ॾिनो। ॾाढो ख़ूबसूरत लेक्चर हुयो, असां सभिनी जो ईमान ताज़ा थियो। इन सिलसिले जी कड़ी अॼु असांजो हिकिड़ो भरपूर सिंधी शाइर हसन दर साहिब जन जे यादगिरी में असांजी अॼु मीटिंग थी आहे। तव्हांखे असां दावत ॾिनीसीं, तव्हां तकलीफ़ूं सही वक़्तु कढी असांजे महफ़िल में आया हो, असांजो शान मथां कयो आहे। अलाह ताला तव्हांखे इन जो उजूरो ॾे। अलाह ताला तव्हांखे तारीख़ में सुनहरी लफ़्ज़नि में यादि करे ऐं असांजे ॿारनि खे, असांजे शागिर्दनि खे पंहिंजी नॉलेज मां कुझु ॾियो। तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हांजे अचण जी ऐं तव्हांजे हिन महफ़िल में शरीक थियण जी तमामु वॾी महिरबानी। अस्सलामु अलैकुम।